बडाणी थाणे जी हद ॻोठ पीरबख्श मज़ारी जा रहवासी ब नौजवान हिक हफ़्ते खां अगवा। वारसन पारां पुलिस खां नौजवाननि जी बाज़ियाबी जो मुतालबो। वारसन नज़ीर मज़ारी ऐं फैज़ मोहम्मद मज़ारी, शीरल मज़ारी ऐं ॿियनि सहाफ़िन अॻियां दाहींदे ॿुधायो आहे त नौजवान साहिब अली मज़ारी ऐं अरसला मज़ारी हिकु हफ़्तो अॻु घर खां कंदकोट तरफ़ वञी रहिया हुआ, जेके हिन वक़्त ताईं वापसि नाहिनि थिया। उन्हनि खे अगवा कयो वियो आहे। उन्हनि चयो त गुज़िरियल ॾींहुं धाड़ेलनि पारां फ़ोन करे नौजवाननि जी बाज़ियाबी एवज़ भुंग तलब कयो वियो आहे, जंहिंजो इतलाउ असां बडाणी थाणे ऐं कंदकोट हद थाणे खे ॾिनो आहे, पर हिन महिल ताईं पुलिस ख़ाली आसरा पई ॾे। हुननि एसएसपी कश्मोर ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कंदे चयो आहे त फौरी तौर ते अगवा थी वियल नौजवाननि खे बाज़ियाब कराए असांजी बेचैनी ख़तमु कई वञे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।